उनमें केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि ख़ुदा कई त इंसान खे केॾी हैसियत ख़ुदा ॾिनी आहे। पोइ उनखे वही जे वसीले उन्हनि हक़ीक़तनि जो इल्मु पियो ॾिनो आहे जिन खे ही न ॼाणंदो पर वही जे वसीले हीउ जेको शऊर, हीउ जेको काइनातुनि जो इल्मु, जेको सभिनी जे फ़ाइदे जो इल्मु, जेको मुस्तक़िल क़दर अटल ऐं अॾोल जोहर रखंदड़ जेको इल्मु उहो ॾिनो। उन खां पोइ बि माण्हू परेशान आहे, उन खां पोइ बि माण्हू हैरान आहे। जेकॾहिं माण्हू खे का ख़बर पइजी वञे, हिकिड़ो माण्हू भुलिजी पियो आहे, उन माण्हू खे जॾहिं ॾस मिली वञे बाबा हीउ ॻोठ हिन ॾिस ते आहे, त पोइ हुनखे होॾां वञणु खपे। पोइ बि होॾां नथो पियो अचे त उनजो मक़सदु छा आहे? या त उहो ॾस ग़लति आहे, वरी रुईअ जो आहे, या उन ॾस ते अमल नथो करे सघे। असांखे ॾस त तमामु घणा मिलिया आहिनि। असांजो ख़ुदा जो कलाम पाक जेको क़ुर जे नाले में हुज़ूर साईं असांखे ॾिनो, उन खां अॻे बि तमामु वॾा माण्हू दुनिया में पैदा थिया जिन ख़ुदा जो इल्मु ॾिनो ऐं काइनात जो इल्मु ॾिनो। उन खां पोइ माण्हू छो परेशान? उन क़ुर जी इहा ख़ुसूसियत इहा आहे लतीफ़ जी, तो जेका ॻाल्हि कनि था उहा दावा जेका कनि था उनजो दलील बि ॾियनि था, उनजो हल बि ॾियनि था। छो माण्हू हिन हेॾे दस पंध खां पोइ बि जेको आहे माण्हू रुलियो आहे? उनजा सबब हिकिड़ा ॾींहं मालूम थी विया त असीं पंहिंजो पाण सां विढ़िया वेठा। माण्हू ख़ुदि पंहिंजो ज़ात सां सचो कोन्हे, माण्हू पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हाए थो। ख़ुदा फरमाए थो त पर उन इंसान जी हालत इहा आहे जो हू पंहिंजो पाण खे वही जी रहनुमाई खां आजो सम्झी इनफरादी ज़ाती मफ़ाद परस्तनि ऐं ख़ुदगर्ज़नि ते ॿधल निज़ाम जोड़े थो। हाणे हीअ ॻाल्हियूं ध्यान सां जेका सो ॿुधंदा अचो त इन्हनि ॻाल्हियुनि जो असांजी ज़िंदगी सां को वास्तो आहे या न आहे? त ख़ुदि असां जंहिं ॾाके ते पहुता आहियूं उन में असां जेके हींअर धंधा पिया करियूं या असां जेके अमल था करियूं या असां जेके ॾोह सवाब था करियूं, उहे छा असां जेकॾहिं उन सुठे इल्म ते, उन वही जे इल्म ते जेकॾहिं असीं हलूं त इहे जेके हींअर असां जंहिं हालतुनि में पुॻा आहियूं इहे हालतूं तब्दील थी सघनि थियूं या नथियूं तब्दील थी सघनि? बिल्कुलु तब्दील थी सघनि थियूं, पर ॻाल्हि इहा आहे त असां तब्दील थियणु नथा चाहियूं। असां छा कयो? ख़ुदा जेको आहे इहा ॻाल्हि असांजे लाइ अॻे लिखी वियो आहे त हू करे छा थो त हू ज़ाती वफ़ाद ऐं ख़ुदगर्ज़नि जो हिकिड़ो अहिड़ो सिस्टम जोड़े थो छॾे जंहिंमें हर उहो माण्हू जेको कंहिं तरीक़े सां घणो माल मेड़े थो वठे सो पंहिंजो पाण खे ॿियनि खां बेपरवाह सम्झणु लॻे थो। माना जेको माण्हू सम्झे थो त मूं वटि दौलत अची वई, मूं वटि बादशाही अची वई हली, मूं वटि ताक़त अची वई, उहो माण्हू सम्झे थो त हाणे आउं सभु कुझु जेको आहे थी विसारियो। जीअं असां वटि अहमद राजे जो पाॾो थींदो आहे, माना उनखे छॾे ॾिबो आहे, माण्हुनि जूं कचियूं पकियूं भेलींदो अचे। त माना हिते हर माण्हू जी दुनिया जा जेके आहिनि सरमादार जेके आहिनि उहे बि ईअं चाहिनि था त असीं सभु जेके दुनिया जूं नंढियूं नंढियूं क़ौमूं आहिनि ऐं असीं उन्हनि ते क़ाबिज़ थी वेही रहूं। जीअं अमेरिका बहादुर खे मौक़ो मिलियो आहे, एॾो वॾो शाहूकार, एॾी वॾी तरक़ी, हुन माण्हुनि खे अमन ॾियणु खपंदो, सलामती ॾियणु खपंदी, त उन्हनि छा कयो? हाणे उहे माण्हुनि खे इल्म जे नाले में, तहफ़ुज़ जे नाले में, मुख़्तलिफ़ लालचनि जे नाले में उन्हनि माण्हुनि खे ग़ुलाम बनाइणु शुरू कयो। माण्हुनि जी जेका ज़ाती ज़िंदगी आहे उहा उन्हनि खां किथे छॾी उन्हनि खां। ऐं उन्हनि सभिनी जो भलो हिन में, न सिर्फ़ु कंहिं वॾे माण्हू जो, न कंहिं दौलतमंद माण्हू जो या न कंहिं वॾे नंढे मुल्क जो, सभिनी जो भलो इन में आहे कि फुर्लट जो निज़ाम ख़तमु थियणो। इहो फुर्लट जो निज़ाम जेसि ख़तमु नथो थिए, इहो ताक़त जो तवाज़ुन जेको आहे उहो बराबरि नथो थिए, तेसि ताईं ग़रीब माण्हू आहे उनखे तकलीफ़ त उहो ई आहे, पर वॾो माण्हू जेको आहे उहो बि तकलीफ़ुनि खे आजो कोन थी सघंदो या हुनजे वस जी ॻाल्हि कोन्हे का, छो त हू ॾींहों ॾींहुं पंहिंजा दुश्मन वधाईंदो थो वञे। जेकॾहिं असांखे उन्हनि दुश्मननि मज़ा जान छॾाइणी आहे, दुश्मनियूं ख़तमु कबियूं ऐं उहो जेको कानून आहे जेको ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां सम्झो था त क़ुर जे कानून खां वधीक, ख़ुदा जे कानून खां वधीक जेकॾहिं तव्हां को सुठो इल्मु आणे सघो था, ठाहे सघो था, त भले आणियो। असां जंहिं यकीन ते आहियूं, असांखे जेको वेसा आहे, अञा त असीं उहो अखर पढ़ूं पिया अलफ़ जो,
ऐं तव्हां बि उनखे ॿुधो, उनजा क़दर उनजा जेके कानून ऐं उसूल आहिनि उहे बि ॿुधो। उनखां पोइ बि जेकॾहिं सम्झो था तव्हां में का उहा सघ आहे, तव्हां में उहा सलाहियत आहे, त असीं न ईंदड़ नस्ल बि तव्हांखे जेको आहे सो एप्रिशिएट कंदा ऐं असीं बि तव्हांखे एप्रिशिएट कंदासीं। असीं केरु? असीं सभई माण्हू, सॼी दुनिया जा माण्हू हिक ॿिए सां ख़ैरातूं कनि। ज़रूरी न आहे त उहे असांखे जेको आहे अन्न ॾियनि, असांखे पैसा ॾियनि, असांखे मोहताज बनाइनि, न, उहे माण्हू इल्मु ॾियनि, ॿी का मदद न कनि। ग़रीब माण्हू आहे, उहो रोटी कपिड़ो ऐं मकान हर माण्हू जेको आहे सो उहो हासिल करे सघे थो, ऐं ग़रीब खां ग़रीब माण्हू वटि बि इहे शयूं मौजूदु आहिनि। असुल माण्हू खे इल्म जी ज़रूरत आहे, माण्हू खे एतिराम जी ज़रूरत आहे, छो त ख़ुदा माण्हू खे एतिराम लाइक़ पैदा कयो आहे। ख़ुदा फरमाए थो त लक़द करमना बनी आदम, असां आदम जे बचे खे, असां इंसान ज़ात खे, असां इंसान खे, आदम खे, उन में को इम्तियाज़ न आहे, को बि फ़र्क़ु न आहे। हुन में इहो न आहे लिखियलु त इज़त कुरैशनि जे लाइ आहे, सैदनि जे लाइ आहे, यहूदियुनि जे लाइ आहे, मुस्लमाननि जे लाइ आहे, या ग़रीब माण्हुनि जे लाइ कोन्हे, कुलनि बि। हीअ इज़त इंसान जे लाइ, ऐं इंसान जी जॾहिं इज़त करणु शुरू करे ॾिनी तॾहिं उहो इंसान तब्दील थी वेंदो। उन इंसान जी ज़िंदगी में इनकलाब ईंदो, उन में बाज बि पैदा थींदी, उनमें रहम बि पैदा थींदो, ऐं ख़ुदा जे माण्हुनि जी इज़त थो करे, सभिनी माण्हुनि जी इज़त थो करे, ऐं उनजे अमलनि जे बुनियाद ते जेको आहे उनखे दर्जा थो ॾिए। त उन माण्हू खे जेकॾहिं हर को माण्हू चाहे थो त मुंहिंजी इज़त थिए, हर माण्हू चाहे थो। कल्ह बि इहा ॻाल्हि भली हुई, मुस्तक़िल गदर जी सूरत अख़्तियार कई हिन ॻाल्हि, सचाई, इज़त, एतिराम, प्यार, मोहबत, ऐं अॼु बि इहा ॻाल्हि भली आहे। दुनिया जो को माण्हू, चहिरो माण्हू इहा ॻाल्हि न चाहींदो मूंखे इज़त न मिले, चहिरो माण्हू इहा ॻाल्हि न चाहींदो मानी उनखे मिले, पर जानवर जो मसइलो न आहे त उनखे इज़त मिले थी या नथी मिले। उनखे खुराक वधीक खाईंदो ख़ुशि थींदो, पर माण्हू खे तव्हां केतिरी बि खुराक तव्हां खारायो, उनखे महलनि माण्हुनि में रहायो उन माण्हू खे, पर उन माण्हू खे तव्हां इज़त नथा ॾियो, माना उन तव्हां माण्हू खे मान मर्तबो कोन ॾियो। त लतीफ़ साहिबु असांजे लाइ ॾाढा ख़ूबसूरत हिकिड़ा मयार ऐं हिकिड़ो सुठा हिकिड़ा फार्मूला ठाहे ॾेई वियो हलियो। वेठे जॾहिं वटि ॾुखंदो दूर थिए, जिन माण्हुनि वटि वेहण सां तव्हांजी तकलीफ़ूं ख़तमु थी थियूं वञे, ॾुखंदो दूर थिए तूं तनी सी कट ओॾा ॾे पट। ज़िंदगी गुज़री वेंदी हुई, हींअर वॾे खां वॾो मसइलो आहे त माण्हू किथे विहे। अमेरिका जो माण्हू ॿिए हंधि वञे थो, हिते जो माण्हू अमेरिका वञे थो, दौड़ आहे। कंहिं माण्हू खे पंहिंजो घर नथो, कंहिं माण्हू खे पंहिंजी क़ौम नथी वणे। वेठे जॾहिं वटि ॾुखंदो ॾाढो थिए, इहो हिकिड़ो असां हिकिड़ो क़दुरु जोड़ियो, कहिड़नि माण्हुनि वटि वेहिजे, कहिड़नि माण्हुनि वटि न वेहिजे। वेठे जॾहिं वटि ॾुखंदो ॾाढो थिए, तव्हां विया को कमु ग़लति करे अचिजे, का तकलीफ़ लाहे अचिजे, पर उते वञो तव्हांजी तकलीफ़ वधी वञे, वरी तव्हांखे इज़तूं मिली वञनि, त उते माण्हू कीअं वेही सघंदो? माना किथे वेहिजे, किथे न वेहिजे, इहे बि हिकिड़ा लतीफ़ हिकिड़ा मयार मुक़ररु कया। इहे सभु ख़ुदा बि ईअं ई मयार मुक़ररु कया आहिनि, लतीफ़ उन्हनि खे असांखे आसानी सां, माना असांजी पंहिंजी ॿोली में, ऐं इहे सॼी दुनिया जे माण्हुनि खे ॿुधाए। त असांजो लतीफ़ ही ॻाल्हि करे वियो आहे त वेठे जॾहिं वक़्तु ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट ते हासिल हुए हज़ार जो। उहा मजलिस, उहा दोस्ती, उहा हुकूमत, उहो पाड़ो, माना उहा सोबत, उहा मटे छॾ। छो त सोबतूं हिकिड़े ॾींहं में नथियूं थियनि। हीउ समाज, हीउ सोसाइटियूं, हीउ ज़िंदगी जो सफ़र, उहो हिकिड़े ॾींहं में कोन थो थिए। पोइ माण्हू टुटे छो थो, पोइ माण्हू अलॻि छो थो थिए, माण्हू विड़े छो थो? माना जेकॾहिं लतीफ़ साहिबु केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त न रहनि वठण लॻ, हीअ हिदायतूं, हीअ रहनुमाई असांजे लाइ, हेॾी ख़ूबसूरत रहनुमाई आउं सम्झां थो दुनिया जे माण्हुनि खे न मिली आहे जेकी असांखे मिली आहे। त न रहनि वटां लॾ जिन जी नाह मुहार मली लॻे। फर्ज़ करे असीं मली वञूं था चाहियूं, त हिकिड़ी गाॾी आहे जंहिंजो मुंहुं चामाड़ी ते आहे, असीं हुते चढ़ी वेही रहूं। हाणे उहो बिल्कुलु मुखालिफ़, ओला गाॾी वञे थी, असांखे ओभर वञिणो आहे। लाज़मी हिकिड़ो माण्हू असांखे ॿुधाए थो तव्हां ग़लति गाॾी ते चढ़ी वेठा आहियो। तीअं असीं बि ज़िंदगी जी ॼण हिकिड़ी घटिजे, असांजे ज़िंदगी जो जेको ईअं सम्झो त लतीफ़ जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त मली, इहा सॼी धरती मलीर थिए। ऐं जिते असीं जंहिं गाॾी में चढ़िया वेठा आहियूं उहा मलीर वञे ई कान थी, उहा असांखे ॿोड़ींदी, ॿिए पासे थी वञे, ग़लति रस्ते ते गाॾी ते चढ़िया वेठा आहियो, जिन माण्हू सां गॾिया वेठा आहियो, उहे जेकॾहिं माण्हू सुठा न आहिनि, उहे माण्हू तव्हांखे ग़लति राह ते वठी था वञनि, त तॾहिं रहनि वटां लॾ जिन जी नाह मुहार मली लॻे। जो धरण धराणो धार चरे सा छांगे छिनी छॾ।
ऐं इहा ॻाल्हि ॿुधाए थो जेका तव्हांजी पार्टी आहे, जेको तव्हांजो इदारो आहे, जेका तव्हांजी हुकूमत आहे, जेको तव्हांजो घर आहे, जेको जेके माण्हू जेको हुनजो दाइरो ठाहे सघनि था हुनखे ठाहींदा वञनि। जो धण माना हिकिड़ी पार्टी आहे, हिकिड़ो घर आहे, हिकिड़ो घर जा भाती आहिनि, हिकिड़ी क़ौम आहे, हुनजा माण्हू आहिनि, तव्हां हुनजा सरियाल आहियो, उहो तव्हांजी मर्ज़ी सां नथा हलनि, अहिड़ा वर्कर आहिनि उहे तव्हांजी मर्ज़ी सां नथा हलनि, ऐं तव्हां जी चाहियो था तव्हांजो आइडिया आहे उहे नथा हलनि, त उहा छा खे छॾी छॾे, उहा पार्टी ई टोड़े छॾे, उहो सिस्टम ई ख़तमु करे छॾे। जो धण धराणो धार चले सा छांगे छिनी छॾे त हाणे संदी हथ कूक न सुणे कॾहिं। हीउ जेको हाणे में अची पिया आहियूं, हीउ जेको तबाहियुनि में अची पिया आहियूं, जेको फसादनि में अची पिया आहियूं, इहो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असीं सही रस्ते जो तयन कंदासीं, असीं सही राह ते वेंदासीं ऐं सही जेको आहे गाॾी ते चढ़ंदासीं। ऐं लतीफ़ साईं असांखे एतिरो कुझु इल्मु ॾिनो आहे, जेकॾहिं असां उनजे अख सां असीं क़ुर खे ॾिसी विझूं ऐं लतीफ़ जे ख़ुदा खे सम्झी विझूं, लतीफ़ जे क़ुर खे सम्झी विझूं, हुन अलफ़ जे अखर खे सम्झी वठूं त हीअ सॼी धरती जेका आहे उहा जन्नत थी पवंदी। ख़ुदा फरमाए थो हर उहो माण्हू जेको कंहिं तरीक़े सां घणो माल मेड़े थो वठे सो पंहिंजो पाण खे ॿियनि खां बेपरवाह सम्झणु लॻे थो ऐं अहिड़ी तरह उहो इंसान ज़ात जे आलमगीर, रबूबियत, रज़ाकियत, इर्तिका जे तसवर ऐं नज़रे खां फिरी थो वञे। जॾहिं त ख़ुदा लतीफ़ इहो असांखे नज़रो ॾिनो त साहिब सदाई खे सिंधड़ीअ में सुका दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करे। असां सभिनी माण्हुनि खे, सभिनी क़ौमुनि जो, सभिनी इंसाननि जो ख़्यालु, अमेरिका में जेके माण्हू शयूं ठाहे असांखे माणीनि था, चीन में जेके उते माण्हू शयूं घणियूं असांखे ठाहे माणीनि था, कंप्यूटर ठाहे माण्हू माणीनि था, असां उन्हनि जे लाइ छा था वञूं? इहे सभिनी माण्हुनि खे जेको आहे हिकु ॿिए ॾांहुं सुठियूं सुठियूं शयूं माण्हू खपनि। ख़ुदा फरमाए थो त पर हू केॾांहुं भॼंदो? हर को माण्हू लिकण में पूरो आहे, हर को माण्हू भॼण में पूरो आहे। लतीफ़ साईं जो ख़ुदा फरमाए थो, लतीफ़ ख़ुदा फरमाए थो त पर हू केॾांहुं भॼंदो, केॾी न सरकशी छो न करे। हुनखे आख़िरकार इहो निज़ाम त क़ाइमु करणो पवंदो, विल हैव टू डू, माना हीउ हुकुम आहे असांखे, हीउ कमु करणो पवंदो। हिकिड़ो कमु करणो आहे, कमु करियो या न करियो, इहो तव्हांखे अख़्तियार आहे। पर सॼी धरती जो बचाव, सॼी इंसान ज़ात जो बचाव, सॼे इंसान ज़ात जो तहफ़ुज़ इन में आहे त अहिड़ो निज़ाम क़ाइमु करणो पवंदो, खेसि ओॾां त अचिणो पवंदो, छो त उन खां सवाइ उनजे मुश्किलात, इहो मुश्किलात ख़ुदा खे न आहे, न को ख़ुदा जी काइनात खे तकलीफ़ आहे, न को सिज खे तकलीफ़ आहे, न को चंड खे तकलीफ़ आहे, कंहिंखे बि तकलीफ़ कोन्हे, सभई पंहिंजे मदार ते हलंदा पिया ऐं मौसमूं इहे पियूं मटिबियूं, इहो बहार, इहो ऊन्हारो, इहो सियार, इहे सभु शयूं पियूं थींदियूं। पर असुल ॻाल्हि इहा आहे तकलीफ़ माण्हू खे थींदी। ख़ुदा फरमाए थो त छो त उन खां सवाइ उनजे मुश्किलातनि, मुसीबतनि ऐं मसइलनि जो ॿियो को बि हल कोन्हे। ऐं लतीफ़ साईं हुनखे केॾी ख़ूबसूरती सां असांखे ॿुधाए थो त मोहबती मेरे ॻोठ बदिलिजे हिकिड़ो। माना हिकिड़ो इनकलाब अहिड़ी पोइ सूरत अची वई आहे जो माण्हू चाहिनि था त हाणे कुझु न कुझु कजे, पंहिंजी ज़िंदगी में इनकलाब आणिजे, पंहिंजी ज़िंदगी में हीउ जेको चालू जेको सिस्टम आहे जंहिंमें असीं फासी पियासीं, जंहिंमें असीं ला इल्म थी वियासीं हलिया, असीं जहालत जे वर चढ़ी वियासीं, असीं जुनून जे वर चढ़ी वियासीं हलिया, असीं ज़ुल्म जे जेको आहे सो घाणे में अची वियासीं, त उन मां असांखे निकिरण जे लाइ असांखे हिकिड़ो ॾस थो ॾिए। कहिड़ो ॾस थो ॾिए त नफ़रतूं माण्हू कनि था, माण्हू मोहबतूं बि कनि था, माण्हू कावड़ बि कनि था, इहे सभई मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जा माण्हू दुनिया में पिया आहिनि। पर लाज़मियत तव्हां जेका ॻाल्हि चाहियो था, तव्हां जेको माहौल चाहियो था, जेको तव्हां मुआशिरो चाहियो था, तव्हां जेका सोसाइटी, जेका लतीफ़ सोसाइटी जेका तव्हां जोड़ण था चाहियो, त उनजे लाइ ज़रूरी आहे त उहे माण्हू जेके तव्हां सां मोहबत था कनि या जेके माण्हू मोहबती आहिनि, जेके माण्हू तव्हांखे ॻोल्हीनि था, तव्हां बि उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हियो, तव्हां उन्हनि माण्हुनि खे गॾियो, हिकिड़ो ॻोठ ॿधो, हिकिड़ी पार्टी ठाहियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त उहो इनकलाब अचे त हीउ चालू जेको सिस्टम आहे, चालू जेका सियासत आहे, चालू सियासत जा जेके तौर तरीक़ा आहिनि, इन सां कुझु बि कोन थींदो। असीं आज़माए चुकासीं, उन में असीं सभु कुझु गॾु करणु, सभु गॾु वेठा आहियूं, सुठा माण्हू उन में गॾिया वेठा आहियूं, ख़राबु माण्हू, मुनाफ़िक माण्हू, उहे बि सभु गॾिया वेठा आहिनि। हीउ दुनिया सॼी जो मसइलो आहे, हीउ रुॻो असांजो मसइलो न आहे, रुॻो असांजे सिंध जो या असांजे पाकिस्तान जो या असांजे हिंदुस्तान जो मसइलो न आहे। जिते सुठो सिस्टम आहे, जिते सुठा माण्हू आहिनि, उते ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे सो माण्हू ज़िंदगी गुज़ारीनि था। ईअं न आहे रुॻो सॼी दुनिया जेका आहे सा दोज़ख जे भर चढ़ी वई आहे,
पर हीउ जेको सिस्टम आहे, जेको तबक़ाती जेको सिस्टम आहे, हीउ जेके तबक़ा ठहिया आहिनि, जेको सरमायादारी जेको सिस्टम आहे, उहो माण्हू खे ॿोड़े तबाह करे छॾींदो। उनजो मिसाल आउं वॾो इहो ॾियां, पंहिंजो असांजो वतायो फ़क़ीर तंज़ मज़ाह जे हिसाब सां तमामु बादशाह रहियो आहे, मशहूरु रहियो आहे। त के ॻाल्हियूं उनजे अची वियूं आहिनि, नाले चढ़ी वियूं आहिनि। पोइ उहो पाण बि जॻानो माण्हू हो। माना ईद जे ॾियारे उनजो सोचो त ईद जो ॾींहुं हुजे, उन ॾींहुं माण्हू सयूं पुला इहे सभु शयूं गॾु करे रधे तयारु करे पोइ सभई माण्हू मरी वञे। हाणे सरमायादार सोच जेको आहे उनजो नतीजो छा थो निकिरे, माना असांजो हेॾो वॾो जीनियस माण्हू वरी केॾी वॾी ॻाल्हि करे वियो हलियो कि माना जेको ईअं सम्झो दास कैपिटल में तव्हां पढ़ंदो, क़ुर में तव्हां पढ़ंदो, पर उहा ॻाल्हि हिकिड़े आसान तरीक़े सां असांखे सम्झायो वियो हुयो। ऐं उन खां पोइ जॾहिं उहे सभु शयूं गॾु करे अची घर रखनि था ऐं पंहिंजे अङण ते, उन खां पोइ वरी उहो माण्हू थो चवे त हाणे अम्मा मरी, जे उहो सॼो सामान गॾु करायो पोइ उहो अकेलो माण्हू ऐं पोइ सभु शयूं वेठो खाओ। हाणे तव्हां अंदाज़ो करियो था त अकेलो माण्हू कीअं जी सघे। हाणे ॻाल्हि त हिकिड़ी थी वई हली, माना इहा एॾी इम्तिहान ताईं उहे माण्हू पहुची था वञनि, जिन माण्हुनि जे ज़िंदगी जो जेको सिस्टम इहो आहे, पैसो कमायो उन खां पोइ लिकाईंदा रहो ऐं उनखे पोइ वरी ॻणींदा रहो ऐं कंहिंखे ॾियो। हाणे इहो जेको ज़िंदगी जो जेको हेॾो सारो सिलसिलो आहे, हाणे उहो तव्हां अंदाज़ो करियो त उन दुनिया खे किथे पहुचायो। उनजो हल, उनजो तरीक़ो लतीफ़ ॿुधाए थो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। असीं जो हींअर बादशाह न वॻा बीठा आहियूं, ग़रीब माण्हू खे कमु थिए थो भॼो बादशाह जे पुठियां, पोइ अॻियां बादशाह पुठियां रहिया त इहो जेको दौड़ आयो ख़तम ई कान थी थिए ऐं बसि आसरनि में रुञ में माण्हू पिया था वञनि। पर तव्हां जॾहिं हिकु सुठो सिस्टम ठाहे, असीं हिन ख़ुदा जे इल्म जे वसीले, लतीफ़ जे इल्म जे वसीले, हीउ कुदरत जो जेको इल्मु आहे, हीउ जेको इंसान जो जेको सुठो शऊर आहे, उन जे वसीले जेकॾहिं असीं को सुठो इनकलाब आणे वियासीं, सुठो माहौल ठाहे वियासीं, त इन बादशाहनि खे असां ॾिसो त कीअं छत पटनि सां लॻंदा आहिनि। मतो आई मच थुलो तो थू न आणी। कॾहिं कॾहिं इहे जेके ज़ालिम माण्हू आहिनि, हाकिम जेके माण्हू आहिनि, हिते जा न सॼी दुनिया जा माण्हू, उन्हनि जे लाइ ॾुखिया ॾींहं अचणा आहिनि उन्हनि जे लाइ, छो त उन्हनि जेको पोरियो कयो आहे उहो प्यार जो आहे, को नफ़रतनि जो आहे। उहे सभु जेका इन पासे वञणा आहिनि। मतो आई मछ थुला तो थू न आणी, तुंहिंजा भाई अछ ते पाणीअ पुना ॾींहड़ा। ऐं छो त माण्हू भॼी तरे सघे थो जॾहिं पाणी हूंदो आहे, छो त मछ पाणी खां सवाइ हाणे उहो पाणी ख़तमु थी वियो हलियो, हाणे चिटो थी वियो हलियो। माना उहो जंहिं पाणी में लिकल आहे, उहो जेको ख़ुदगर्ज़नि जो, उहो मफ़ाद परस्तनि जो, उहो अना परस्तनि जो, जहालतनि जो जेको पाणी आहे, उहो त केॾी ख़तमु थियणो आहे ऐं ज़ालिम खे ज़ाहिर थियणो आहे। उनजो नतीजो जेको आहे सो ज़रूरु निकिरंदो। उन लाइ असांखे जेको आहे सो अहिड़ो सुठो निज़ाम अॾिणो आहे जंहिंजी ख़ुदा असांखे हिदायत थो करे। लतीफ़ केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे त असां अजायो हसद कंदो आहे। असांजो जेको आहे सो सुञो जे साणे तपण वञणु नथो। हींअर जेको माण्हू जिते रहे थो, जिते बि आहे, उहो पंहिंजो पाण खे संभाले, पंहिंजे घर खे संभाले। जेकर उनजो मुल्क ॾुखियो आहे, उनजो मुल्क बुखियो आहे, पोइते पइजी वियो आहे, त मुल्क खे न छॾे। जेकॾहिं सुञो जे साणे, जेकॾहिं साणे तव्हांजो देश सुञो आहे त पिणु वया वितरो। जेकर हाणे वाशिंगटन आहे, मॉस्को आहे, पेरिस आहे, लंडन आहे, इहे ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। उते रबड़ जा रोड आहिनि, उते शीशे जा सभु कुझु हुजे, पर असांखे जेको पंहिंजो घर वणंदो, असांखे जेका पंहिंजी सिंध वणंदी, असांखे जेको पंहिंजो वतन वणंदो, ऐं पोइ उन में भले जेको आहे गलियूं जेके आहिनि त उहे साफ़ु न हुजनि, घर असांजे में अञा जेको आहे उहो भले जेका सिज पियो ॾिसिजे, उहे तब्दील थी वेंदियूं। जॾहिं असां तब्दील थी वियासीं, असांजो सुठो नज़रियो असांजे अंदरि में अची वियो, सुठो ख़ुदा जेको आहे जेको क़ुर जो ख़ुदा आहे, लतीफ़ जो ख़ुदा, उनजो इल्मु असां वटि अची वियो हुयो, त बिल्कुलु इहे शयूं तब्दील थींदियूं ऐं इहे तब्दील थियूं आहिनि। असांजे साम्हूं केॾा वॾा इनकलाब आया, रूस में हेॾो वॾो इनकलाब आयो, चीन में हेॾो वॾो इनकलाब आयो। उन्हनि माण्हुनि बि छट पटनि सां लॻाया, बादशाह जा तख़्ता उदा करे छॾियो। उन खां पोइ अञा ताईं जॾहिं बि ॾिसो त माण्हू को सही फ़ैसिलो कनि था त उनजा सही नतीजा निकिरनि था। पर ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे वतन खे संभालणो आहे। सुञो जे साणे तपण वया वितरो, घोरियो सो परदे तोड़े फुलनि छायो। जेकॾहिं उहो फुलनि सां छायो छो न पियो हुजे, बाबा सॼो जेको मुल्क आहे उहो गुले गुलज़ार बणियो पियो आहे। उते जेको आहे तमामु ख़ूबसूरतियूं आहिनि, उते घर सुठा आहिनि, सभु शइ। पर असुल ॻाल्हि इहा त असां किथे बीठा आहियूं। सुभाणे जॾहिं तोराड़ो तुरंदो, दुनिया जूं क़ौमूं जेके आहिनि ते सभई जेको आहे लाज़मी आहे त के न के जाइ ते गॾिबियूं। हींअर बि UN में वञी गॾिजनि थियूं। हींअर उहो UN
अञा सही UN जेका ख़ुदा जी अञा कोन ठही आहे, जॾहिं उहा ठहंदी, जॾहिं पुछाणा थींदा, जॾहिं माण्हू उते पंहिंजो हिसाब किताब ॾींदो, तॾहिं असीं किथे हूंदासीं। उन लाइ ज़रूरी आहे त असांखे जॾहिं बि इहा ॻाल्हि असीं सम्झी विया आहियूं, सम्झणु खपे असांखे उहो पंहिंजे ज़िंदगी में, पंहिंजे शऊर में असांखे इनकलाब आणणु खपे। जेको इनकलाब इल्म जे वसीले अचे ऐं जेको उहो इल्मु असांखे अमल में आणे, अमल में जेके असीं न आयासीं, असीं उन इल्म खे ऐं उन नज़रिये खे अमल में लागू न करे सघियासीं, ऐं उहे जेके मुस्तक़िल क़दर आहिनि असां पंहिंजी ज़िंदगी सां लागू न करे सघियासीं, त इहे ख्वाब रहिजी वेंदा हलिया। ऐं असांजो तुलसीदास, इहे सभई ख़ुदा जा फ़क़ीर आहिनि, पंहिंजे पंहिंजे ज़माने में वॾियूं वॾियूं इहे माण्हू ॻाल्हियूं करे विया हलिया। हाणे केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे जेका ख़ुदा जे क़दरनि सां मिले थी, ख़ुदा जे कानून सां मिले थी। पर धन पथर जानियो। हाणे हिकिड़ी हिदायत आहे, ही ईअं सम्झो त जीअं पुट खे पीउ करे थो, या जेको आहे घणो घणो माण्हू, उहो सॼण माण्हू कंहिं माण्हू खे संभालींदो हुजे, कंहिं माण्हू खे हुन ॾोह कंदे ॾिठो हुजे, उन माण्हू खे चवंदो हुजे बाबा ॾाहो थी, पर नारी मात समान। पर जेको धन आहे उहो तव्हांजे लाइ पथर आहे, ईअं सम्झो त हाणे उहो तव्हांजो न आहे, माना उनखे तव्हां ईअं सम्झो तव्हां लाइ पथर आहे, कुझु बि कोन्हे। पर नारी मात समान, ॿिए जी जेका औरत आहे उहो तव्हांजे लाइ माउ भेण आहे। हीउ केॾो वॾो ख़ूबसूरत क़दुरु आहे। आउं चवां थो त जेकॾहिं दुनिया, असीं अॼु तुलसीदास जी इन ॻाल्हि ते हली पऊं, हीअ सॼी दुनिया इन ते हली पवे पोइ उन में मशरक़ वारा, मग़रब वारा, इहे क़दुरु असां तबाह करे छॾिया। असां ॿिए जी औरत कंहिंजी आहे? हीअ जॾहिं सभई इंसान भाइर आहिनि, हीअ जॾहिं सॼी इंसान ज़ात ख़ुदा जी आका आहे, त पोइ असां जे लाइ जेके हक़ आहिनि उहे असांजा हक़ आहिनि, असांखे ॿिए कंहिंजे हक़ खे तकण ई न खपे। पर धन पथर जानियो, पर नारी मात समान। ॿिए जी जेका औरत आहे तव्हांजे लाइ माउ भेण आहे। ऐं पोइ चए थो फिर बि हरी ना मिले। ही उहे माण्हू जेके ख़ुदा ॻोल्हण था चाहिनि, या जेके माण्हू ख़ुदा जो रस्तो ॻोल्हण था चाहिनि, ही माण्हू जेके महबूब खे पसंदि था चाहिनि, ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो रोज़ो थो ॿुधाए, ॿ हिकिड़ा कानून थो ॿुधाए। हिकिड़ो मुआशी तौर ते ॿुधाए थो त तव्हांखे हर कंहिंखे पंहिंजो पाण खे कमाइणो आहे, ॿिए जे पोरे में हक़ कान विझणी। ऐं ॿियो तव्हांखे जेके जेके ज़िमेदारियूं मिलियूं आहिनि, तव्हांखे जेके जेके हक़ मिलिया आहिनि, ऐं जेके जेके तव्हांखे फ़र्ज़ मिलिया आहिनि, उहे तव्हांखे उन्हनि ते अमल करिणो आहे। ऐं ॿिए जे फ़र्ज़ में बि तव्हांखे टंग कोन्हे अड़ाइणी, ॿिए जो हक़ बि कोन्हे खाइणो। पर धन पथर जानियो, पर नारी मात सवार, फिर भी हरी ना मिले तो तुलसी है ज़बात। पोइ जेकॾहिं ख़ुदा तव्हांखे नथो मिले त पोइ बि तुलसी चवणो त आउं ज़ामिन आहे। माना हीअ जेके वॾा माण्हू जेके आहिनि उहे ॿधल आहिनि असांखे ख़ुदा जी राह ते आणण ऐं असांखे हुन महबूब सां मिलाइण जे लाइ। ऐं अलाह से फरमाए थो, इहे अलाह साईं जा फ़क़ीर फरमाइनि था, उहे ख़ुदा जी तशरीह कनि था, ख़ुदा जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था। इहो को फोक विज़डम आहे, इहो को दानाई आहे जेका ख़ुदा हिन काइनात में सभिनी खे ॾिनी आहे। छा तो उन ते बि कॾहिं सोचियो आहे? ख़ुदा फरमाए थो, छा तो उन ते बि कॾहिं सोचियो आहे त जेको इंसान वही सां सरकशी इख्तियार करे थो हुजे, अकुल इल्म खे छॾे थो ॾिए, उन जी हालत ऐं कैफ़ियत छा थींदी आहे? हू न रुॻो पाण, उहा कैफ़ियत बि ख़ुदा पाण ॿुधाए थो, सुवाल बि पाण पुछे थो, तरबियत थो करे। ख़ुदा पंहिंजे लीडर जी, पंहिंजे अॻुवान जी तरबियत थो करे, उनखे जवाबु थो ॾिए त हू न रुॻो पाण ख़ुदाई कानून खां भॼे थो, पर जेको शख़्स उन्हनि कानूननि ते हले थो त उनजे रस्ते में बि जबल बणिजी बीहे थो। माना उहे माण्हू जेके ख़ुदा जो निज़ाम नथा चाहिनि, जंहिंमें सभई माण्हू सुखी रहनि, सभई माण्हू सलामत रहनि, उहो माण्हू जेकॾहिं पाण सुठो न आहे, पाण सुठे रस्ते ते नथो हले, त ॿिए कंहिंखे बि नथो चाहे त उहो सुठे रस्ते ते हले। हाणे ॾिसो लतीफ़ साहिबु इहे ॻाल्हियूं कखनि में, मुख़्तलिफ़ किरदारनि में, ससुई जी सूरत में, मारी जी सूरत में, मूमल जी सूरत में, सोणे जी सूरत में कीअं असांखे ॿुधाए थो त जीअं असां इन्हनि वॾनि किरदारनि खे बि यादि कयूं, ऐं ही ख़ूबसूरत जेके क़दर आहिनि जेके असांखे पंहिंजे बैतनि में, पंहिंजे इशारनि में ॿुधाए थो, पंहिंजे कहाणियुनि में ॿुधाए थो, त उन्हनि में ॾाढो फ़ाइदो वठो। डूंगर तो ॾुखा पाण थियनि पवंदा। हाणे ससुई आहे हिकिड़े हंधि जी बीह रही आहे, तमामु घणियूं तकलीफ़ूं उनखे जबल ॾिनियूं आहिनि, पाण खे मुखातिब थी चवे थी। हाणे हिते पाण हिकिड़ो सिंबल आहे, फ़र्ज़ु करे अवाम बादशाहनि सां मुखातिब आहे, आवाम बादशाहनि खे चवे थी हाणे तव्हां असांखे को रस्तो, तव्हां ॾाढी तकलीफ़ूं ॾिनियूं,
असांजे महबूबनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं, असांजे महबूबनि जा तव्हां पेर छिले छॾिया, तव्हां उन्हनि जा औलाद उन्हनि जा वेठ तबाह करे छॾिया। हाणे असांखे तव्हांते भरोसो न आहे। हाणे असांजी दिलि चए थी असीं रस्तो पंहिंजो रस्तो पाण ठाही। केॾी केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि केॾो ख़ूबसूरत मिसाल। डूंगर तो ॾुखा, ए बादशाह ए डूंगर तव्हांजी तकलीफ़ुनि जे करे दिलि तवे थी त पाण थिया पब जो, हिन पब जो ऐं रस्तो थी पवां, आउं जो जबल थी पवां ऐं हुन पोइ वञण माना छाजे लाइ तयारु थी था। माना अवाम ऐं इंसान जॾहिं उहो हुनखे इल्मु मिली थो वञे, जॾहिं हुनखे रस्तो मिली थो वञे, जॾहिं उहो इनकलाबी थी थो पए, जॾहिं उहो सुप्तियो थी थो पवे, सुचेत थी थो पवे, तॾहिं उहो केॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिए थो ऐं उहो रस्तो थी थो पवे, चवे थो अचो मुंहिंजे मथां मटियो, वञण मूं मथां केची कतारूं करियो। माना हुन केचनि खे तकलीफ़ ॾिनी, जेके अॻु में हितां विया उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी, उनजी अॼु जे इंसान खे केॾी तकलीफ़ थी थिए। असांखे अॼु खां अॻे असांजे महबूबनि सां जेकी वयो आहे पियो आहे, जेको ग़लति आहे, जेको ख़राबु आहे, उनजो असांखे बदिलो वठिणो आहे। ऐं उहो बदिलो तॾहिं वठंदासीं जॾहिं असीं उहो सिस्टम तब्दील कंदासीं। उहे जेके ज़ालिम जेके उन इनकलाब जी राह में, उन ख़ुदा जी राह में, उन अवाम जे सुखनि जी राह में जेके रुकावटूं आहिनि, जेके माण्हू जी सूरत में, कहिड़ी बि सूरत में, निज़ामनि जी सूरत में, मज़हबनि जी सूरत में, जहिड़ी बि सूरत में आहिनि, उन्हनि खे दूरि करणो आहे। जेकॾहिं असां उहे दूरि केरु कंदा, उहे माण्हू कंदा जिन जे लाइ लतीफ़ थो चवे त मोहबती मेरे ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदा बादशाह, डूंगर तूं ॾाढा 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 मुखातिब। माना बादशाह लतीफ़ मुखातिब थो थिए बादशाह सां, ससुई डूंगर सां मुखातिब थी थिए। हाणे फर्ज़ु कर त ससुई जेका हुनजो हक़ खसिजी वियो, हुनजो दाड़ो लॻी वियो, उनखां पुनु खॼी वियो हुनजो, ऐं उहा उनजो केॾो सगारो हुनजो किरदारु आहे, उहो कंहिंखे बि शरीक पाण सां कोन थी करे। उहो महबूब जो सिक आहे, महबूब जो सूर आहे, उनखे जेको आहे खणियो, उहो जेको आहे अकेली वञे थी पई, ऐं पोइ उहो जबलनि सां वढ़े थी। हाणे हिकिड़ो अंदाज़ कंदा माण्हू, हाणे उहो जबलनि सां वढ़े थो, ऐं लाज़मी आहे त हीअ जिन इनकलाब कंदा, हीअ दुनिया जे बादशाहनि सां जिन ॻाल्हियो, दुनिया जे बादशाहनि सां जिन चिठियूं लिखियूं, उन्हनि माण्हुनि खे हिदायतूं ॾिनियूं, उन्हनि माण्हुनि खे हुकुम ॾिना, उन्हनि माण्हुनि सां उहे माण्हू विढ़िया बि, उन्हनि माण्हुनि जंगियूं बि कयूं, पर उन्हनि तबाहियूं न कयूं। उन्हनि सिस्टम अॾिया, उन्हनि नवां सिस्टम ॾिना, उन्हनि माण्हुनि खे इल्मु ॾिनो, उन्हनि माण्हुनि खे ज़िंदगी जी ख़ूबसूरत रस्तो ॾेखारियो, ऐं जेके उन्हनि ख़ूबसूरत रस्तनि ते हली ऐं उन्हनि माण्हुनि सदियुनि जा थक लाहे छॾिया आहिनि सोसाइटी जा। ऐं लतीफ़ बि ॾिसो, असां हींअर असीं फ़र्ज़ु करियो असांखे जेकॾहिं शौर ऐं असांखे इल्मु ऐं उहा असांखे जेकॾहिं सघ मिली वञे ऐं असीं पाण में मिड़ी मुठ थी पऊं त असीं बादशाहनि सां ॻाल्हाए सघूं था। डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढा आहियूं करी, मूं तन अंदरि तीअं वही जी वण वढे वण। हाणे इहो दर्द जो अंदाज़ो लॻायो, जॾहिं वाढो जॾहिं वण खे वढींदो आहे, आरी सां वढे या कुहाड़नि सां वढे, त उहो जेको वण आहे उन वण खे ख़बर पवंदी त मूंखे छा तकलीफ़ आहे। उहो माण्हू आहे, उन माण्हू सां जेका तकलीफ़ थींदी हूंदी, उहा ज़िंदगी जूं जेके ॾुखायूं उन्हनि माण्हुनि सां ईंदियूं हूंदियूं, जेके माण्हू क़तल थींदा हूंदा, जेके माण्हू मारबा हूंदा, उन्हनि माण्हुनि खे ख़बर हूंदी त कीअं जेको आहे वाढो वण थो वढे, जेका जाइ सड़ंदी आहे उनखे ख़बर। हाणे इहो दर्द सभई माण्हू जेकॾहिं महसूसु करे वठनि त इहो जेको बि माण्हू मारिजे थो, ईअं सम्झो असांजो माण्हू मारिजे थो, जंहिं वक़्तु बि कंहिंजो तोप टुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। शेख हयास केॾी वॾी ॻाल्हि करे वियो आहे। दुनिया जे कंहिं बि क़ौम मां, दुनिया जे कंहिं बि माण्हू मञा, दुनिया जो को बि माण्हू जेकॾहिं उनजो तोप टुटे थो, ग़ुलामी मां आज़ादु थो थिए, त उहो ईअं थो सम्झे ॼण त मुंहिंजी गर्दन हल्की थी। असांखे बि बिल्कुलु जेको आहे ईअं सम्झणु खपे, ही करम जो काढो। हाणे लतीफ़ साहिब जेका करम जो काढो, माना इहा सम्झे त हिकिड़ी तक़दीर जी ॻाल्हि आहे या हिकिड़ी कुदरत जी ॻाल्हि आहे, त माना जहिड़ो असां अमल कयोसीं उनजो अहिड़ो नतीजो निकितो। जेकॾहिं असां निंडूं न करियूं आहे, जेकॾहिं ससुई निंड न करे आहे, त उनजो धाड़ो कोन लॻे आहे, उनखां पुनु कोन खॼे आहे। छो त इहा ॻाल्हि लतीफ़ ॾाढी चिटे नमूने सां करे थो वञे त जेको बि नतीजो निकिरे थो उनजा ज़िमेदार अमल आहे। माना इहा हेॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त ग़फ़लत छो तूं कीअं अणासी ओझरे, चिपाता चढ़ी विया वञी पटा तोड़, नेरे निंड उखोड़ जिन विरन में वाका करी। माना तूं असीं अॼु बि गाफ़िल आहियूं। उहा निंड आहे जेका असांजे अखियुनि में जेका घर करे रही आहे,
अॼु बि जेकॾहिं उन ग़फ़लत मां न निकितासीं त सूरत हाल ॾाढी ख़राबु थींदी। छो त लतीफ़ हेॾी चिटी ॻाल्हि सुसी जे तरफ़ां थो कराए, ई करम जो काढो न त पथर केरु पंधु करे। माना इहो बि हक़ु आहे त हाणे इहा बि असांजी तक़दीर आहे, इहो बि असांजो क़दुरु आहे त हाणे इहा ॻाल्हि वारणी आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जंग करणी आहे। हाणे बादशाहनि सां ॻाल्हाइणो आहे। हाणे अॻिते हलूं, ॾिसो ख़ुदा छा थो फरमाए। ख़ुदा फरमाए थो, थोरो सोचो त जेकॾहिं को माण्हू चङी वाट ते हली रहियो आहे ऐं ॿियनि खे उन राह ते हलण जी तलक़ीन थो करे ऐं खेनि चवे थो त हू ख़ुदा जे कानूननि ते हलनि ऐं उन जी हिफ़ाज़त कनि ऐं अहिड़ी तरह अदल ऐं इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु कनि त ॿिए कंहिंखे कहिड़ो हक़ु आहे त हू ॿियनि खे छले ऐं माण्हुनि खे चवे त हुन माण्हुनि जी आलमगीर रबूबियत जी दावा बिल्कुलु कूड़ी आहे। ईअं न कॾहिं थियो आहे ऐं न ई कॾहिं थी सघे थो। माण्हुनि में अहिड़े क़िस्म जी प्रोपेगेंडा करे ऐं इंसानियत जी तरक़ीअ जे राहनि में रंडकूं विझे, उन्हनि खे रुजत पसंदि आणी ऐं मुर्दार मज़हब या मसलक अख़्तियार करण जी तलक़ीद करे, इहो कंहिंखे बि हक़ न आहे। त बाबा कुझु बि कोन थींदो, माण्हुनि खे मायूस करे। शैतान पहिरीं माण्हुनि खे वेढ़ाए थो, इश्तिहाल थो ॾे माण्हुनि खे, ऐं पोइ उहो साॻियो शैतान वरी इब्लीस जी सूरत में माण्हुनि खे वरी मायूस थो करे। कुझु बि कोन थींदो। हाणे शैतान बि हिकिड़ो रवायो आहे, इहा शैतान माण्हू जे अंदरि जी शइ आहे। माण्हुनि जी छो त शाह साहिबु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त मूं त मूसा जहिड़ो अंदरि में इब्लीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी को न छॾिए। माना असांजा जेके नबी सॻोरा हुआ उन्हनि जा माना बि अहिड़ा ई हुआ जहिड़ा असांजा माना आहिनि। ऐं अॼु बि मूं त मूसा जहिड़ो असांजा जेके वॾा माण्हू आहिनि, सुठा माण्हू जेके भलियूं ॻाल्हियूं कनि था, आलिम आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, ऐं सभई जेको कुझु कनि था उहो सही सम्झी कनि था। पर लतीफ़ उन्हनि जो तस्वीर कशी थो करे, चए थो त मूं त मूसा जहिड़ो अंदरि में इब्लीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी कोन छॾिए। ॿी सिट में रस्तो बि ॾिए थो कि इहो जेको ख़ाम ख़बीस आहे इहो कढी सघिजे थो। माना इहा शइ अंदरि जी आहे। इहो जेको शैतान आहे उहो माण्हू जे अंदरि में रहे थो ऐं उहो साॻियो जॾहिं शैतान निकिरी थो वञे तॾहिं उन माण्हू में ख़ुदाई अची थी वञे, ख़ुदा जी उलूहियत अची थी वञे। उहो जेको इल्मु आहे ख़ुदा जो, उहो जेको आहे ख़ुदा जो इल्मु बि अची थो वञे पियो अंदरि में। थोरो सोचो त सही। हाणे असां त सोचियोसीं त हीअ जेके माज़ी जूं जेके आहिनि ख़तरनाक सूरत में जेके असांखे जेके बलाऊं मिलियूं आहिनि, नज़रनि जी सूरत में, मज़हबनि जी सूरत में, जहालतनि जी सूरत में, हाणे उन वञा जान छॾाइणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं उन वञा असीं जान नथा छॾाए सघूं त पोइ हेॾियूं जेके वॾियूं असीं दवाऊं करे आयासीं या जिन मक़सदनि लाइ आयासीं उहे सभु शयूं जेको आहे हिते रहिजी वेंदियूं हलियूं। ऐं आउं सम्झां थो त असांखे इहो जेको हेॾी वॾी दवा असां कंदा रहिया आहियूं, साईं सदाई करी सिंधड़ीअ में सुकार, दोस्त तूं दिलदार, आलम सभु आबाद करी। ऐं इहो को कंहिंखे बि अख़्तियार न आहे त केरु कंहिंखे मायूस करे। धणी सो वारे वाह जो मेड़ाओ सुञणे, वरदीअ वाट मथां आसर हॾ में लाहियां। असीं आसरो कोन था लाहियूं, आसरो अलाह में आहे। इहो जेको आहे सफ़र जारी रहंदो। महिरबानी वरी।